कंहिं ज़माने में हिकु नंढड़े ॻोठ में इम्तियाज़ नाले हिकु वॾो कारीगर रहंदो हो। हू पंहिंजी ग़ैर मामूली हुनर ऐं ईमानदारी जे करे मशहूरु हो। हिकु ॾींहुं इम्तियाज़ खे ॻोठ खां दरख़्वास्त मिली त हिकु वेझी पुल ते काठ जी नई पुल ठाहे। इम्तियाज़ ॾाढी महिनत सां कमु कयो ऐं पुल खे मुकमल कयो, पर जॾहिं हुन उन जो मुआइनो कयो त हिकु तख़्ती में हिकु नंढड़ो ऐब नज़र आयो। उहो पुल जी कारकर्दगी खे मुतासिर करण लाइ काफ़ी अहम न हो, पर इम्तियाज़ ॼाणे थो त उहो ऐब उते आहे। ॻोठ जे अॻुवान नई पुल ॾेखारण जी ख़्वाहिशमंद इम्तियाज़ खां पुछियो त छा उहो मुकमल आहे। इम्तियाज़ हिकु परेशानी में मुब्तला थी वियो। हू आसानी सां ऐब खे नज़र अंदाज़ करे सघे पियो ऐं कुझु बि न चए हा, पर हू ॼाणे थो त ईमानदारी हुन जी शोहरत जी बुनियाद हुई। तंहिं करे हुन ॻोठ जे सरदार वटि ऐब जो एतिराफ़ कयो। अॻुवान शुरूआत में मायूस थियो, पर इम्तियाज़ जी ईमानदारी खे साराहियो ऐं उन जे बदिरां अॻुवान तख़्ती खे तब्दील करण जो फ़ैसिलो कयो ऐं इम्तियाज़ जी सालिमियत जो वाखाण कई। वक़्त सां गॾु इम्तियाज़ जी ईमानदारी जी कहाणी परे ऐं वसी पखिड़िजण लॻी। आसपास जे ॻोठनि जा माण्हू न रुॻो हुन जी कारीगरी जी महारत जे करे, पर हिकु सचे ऐं ईमानदार माण्हू जे करे हुन वटि ईंदा हुआ। हुन जी ईमानदारी तबियत जे करे हिकु तरक़ी याफ़्ता कारोबार ऐं कम्यूनिटी में हिकु मुअज़्ज़ज़ मक़ाम हासिल कयो। इम्तियाज़ जी कहाणी हर कंहिं लाइ हिकु सबक़ आहे। सची कामयाबी ईमानदारी ते ठहियलु आहे ऐं ईमानदारी जा नंढा अमल बि वॾी इज़त ऐं कामयाबी करे सघनि था।